भेड़िया रोड में माणेचा बिरादरी बदमनी खिलाफ औरतुनि ॿारनि ऐं मर्दनि समेत एहतजाजी मुज़ाहिरो कयो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर कामरान अली मूजिबि मुज़ाहिरीन शमन माणेचो, मंज़ूर मिस्मात निमाणी ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त संदनि घरनि मां ख़ासि कैली बिरादरी जा माण्हू सोलर प्लेटूं ऐं ॿियो सामान चोरी करे विया आहिनि। चोरनि जा पेरा उन्हनि तरफ़ विया पर उन बावजूदि चोरी वापसि नथा कनि। हुननि चयो त जवाबदारनि असांजा रस्ता बंदि करे छॾिया आहिनि। जवाबदारनि जे घर नालो असांजे दरगाह आहे जिते हू अचण नथा ॾियनि। हुननि एसएसपी नुशर फिरोज़ ऐं अक़लियती वज़ीर खां मुतालबो कयो त चोरी वापसि ॾियारे इंसाफ़ करे खेनि तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। पटीदन वेझो ॻोठु सोनो ख़ान सोलंगी में गैस स्टोव विघे पीरसन फ़ौत थी वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर मुजाहिद अली मूजिबि पटीदन ॻोठु सोनो ख़ान सोलंगी में पीरसन ग़ुलाम शबीर सोलंगी गैस स्टोव विघे फ़ौत थी वियो। अञा केतिरा ई माण्हू गैस स्टोव में वरितल आहिनि। फ़ौती जे पुटु शहमीर सोलंगी चयो त चूंडियल नुमाइंदनि तोड़े इस्पताल इंतिज़ामिया को बि क़दम नाहे खयो। इस्पताल में दवाउनि जी खोट ॼाणाए वापसि कयो वियो। फ़कीराबाद पुलिस होटल मां सोलर प्लेटूं चोरी कंदड़ जवाबदार खे सीसीटीवी फुटेज ज़रिए गिरफ़्तार करे वरितो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर मुरीद हुसैन टांबरी मूजिबि फ़कीराबाद शहर जे दुकाननि तां सोलर प्लेटूं ऐं बैटरियूं चोरी कंदड़ मशहूर चोर बाग़ अली चांडियो दुकानदार बदरुद्दीन महर जी सोलर बैटरी चोरी करे वियो। दुकान में लॻल सीसीटीवी कैमरा ज़रिए फ़कीराबाद पुलिस चोर खे सामान समेत गिरफ़्तार करे वरितो। पखो वेझो ॻोठु हुसैन मुगेरी बरसाती पाणी नेकाल न थियण वारी ख़बर एसएस न्यूज़ ते नशर थियण बैदि ॻोठ जे चङे मुड़िस रईस सभायो ख़ान मुगेरी फ़ौरी तौर नोटिस वठी ॻोठ जो गंदो पाणी मोटरुनि वसीले कढायो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल जब्बार बलोच मूजिबि ॻोठ जे चङे मुड़िस पंहिंजी मदद पाण ॻोठ जे मेन घिटिन खे साफ़ करायो। रईस सभायो मुगेरी सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त ॻोठ जा मासूम ॿारड़ा स्कूल तोड़े दीनी तालीम हासिल करण लाइ न पिया वञी सघनि। ॻोठ जो हर कमु करणु पंहिंजो फ़र्ज़ु सम्झां थो। ॻोठाणनि इंतिज़ामिया ऐं चूंडियल नुमाइंदनि खां घुर कंदे चयो आहे त असांजे ॻोठ खे रोड ऐं नेकाल सिस्टम ॾिनो वञे।